بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم محترم नादरीन अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। محترم नादरीन नए मौजू शिफात सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। शिफात हिकु अहम मौजू आहे, अगरचे सन 8वीं सदी हिजरी ताईं इहो मुतफ़िक़ आहे मौजू हो, हिन में कंहिं बि क़िस्म जो इख़्तिलाफ़ न हो, लेकिन सन 8वीं सदी हिजरी जे वसत में कुझु नाफ़हम अशख़ास पैदा थिया जिन्हनि शिफात जे मौजू खे मशकूक या उन में कुझु शुबहात विझी छॾिया। उन खां पोइ शिफात जे मौजू में काफ़ी सारियूं बहसूं हलियूं ऐं कुझु माण्हुनि हिन दौर जे हथा के शिफात जो कुली तौर ते इनकार करे चुका आहे। इन ई करे इन मौजू जी अहमियत खे ॾिसंदे असां हिन मौजू सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। सभ खां पहिरीं शिफात जो मफ़हूम छा आहे, शिफात जी माना छा आहे। शिफात जी माना लुग़वी माना है पूराओ करणु या सिफ़ारिश, लेकिन उहा बि पंहिंजे शराइ सां गॾु। शिफात जेका लुग़वी माना में इस्तेमालु थिए थी, शिफात क़यामत जे ॾींहुं जॾहिं आमाल तोरिया वेंदा, कुझु माण्हू कुझु मोमिन जिन्हनि जा आमाल नेक अमल घटि हुजण जे करे उन्हनि जो अमल नेक अमलनि जो पलड़ो जॾहिं मथे थी वेंदो त उन्हनि खे कुझु बंदनि जी जंहिंखे ख़ुदा वंदे आलम जो इज़्न हूंदो, उन्हनि जी सिफ़ारिश सां ऐं उन्हनि जी शिफ़ात सां उन्हनि खे माफ़ कया वेंदा उन्हनि जा कुझु गुनाह, जंहिंजे करे हू जन्नत में वेंदा। इहो शिफ़ात जो मौज़ू जंहिंमें तमामु शिया उलमा मुतफ़िक़ आहिनि त शिफ़ात ख़ुदा जे इज़्न सां कुझु बंदा कंदा। इहो शिफ़ात जो मौज़ू अहम आहे ऐं इन शिफ़ात जे लाइ काफ़ी सारियूं क़ुरानी आयतूं ऐं अहादीस बि मौजूदु आहिनि। शिफ़ात सिर्फ़ु गुनाहगार बंदनि जी जंहिंखे जेको मफ़हूम पेश कयो वञे उन्हनि जी न हूंदी आहे, बल्कि शिफ़ात नेक साले बाननि जी बि थिए थी। उन्हनि जी शिफ़ात सां फ़ाइदो इहो थींदो त उन जा मरातिब बुलंद थींदा ऐं जन्नत में उन्हनि खे आला मर्तबनि में मोकिलियो वेंदो। सुवाल इहो आहे त आया इहा शिफ़ात फ़क़ति आख़िरत सां मख़सूस आहे या दुनिया में बि शिफ़ात जो वजूद आहे। आख़िरत में शिफ़ात जो वजूद इहो त मुतफ़िक़ अलैह आहे। इन में अगरचे कुझु नाफ़हम माण्हू इन शइ जो इनकार कनि था, लेकिन उन जेके उलमा जो जेके पुराणा उलमा आहिनि या उन्हनि जे कुतुब आहिनि, उन्हनि में इहा शइ साबित आहे। शिया सुन्नी तमामु उलमा वटि इहा शइ साबित आहे त आख़िरत में शिफ़ात जो वजूद आहे। अगरचे उनजी रवश में थोरी चेंजिंग आहे, कुझु कंहिं नमूने जा क़ाइल आहिनि, कुझु कंहिं नमूने जा क़ाइल आहिनि। आया दुनिया में शिफ़ात जो वजूद आहे या न, इन में 8वीं सदी ताईं तमामु उलमा मुतफ़िक़ आहे त दुनिया में बि शिफ़ात जो वजूद आहे, लेकिन 8वीं सदी जे निसफ़ खां पोइ कुझु माण्हुनि इन दुनियावी हिसे जो इनकार कयो, जेको आख़िर हिन वक़्तु ताईं अची करे मुकमल शिफ़ात जे इनकार जो मूजिबि थी वियो आहे। दुनिया में बि शिफ़ात जो वजूद आहे, जहिड़े नमूने सां हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जा जेके भाइर हुआ जिन्हनि ख़ता कई ऐं ख़ता करण खां पोइ हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम वटि आया, जॾहिं उन्हनि खे अहसास गुनाह थियो ऐं यूसुफ खे खूह में उछलाइण या यूसुफ खे घर मां कढण जो जेको उन्हनि खे अहसास थियो त उहे पंहिंजे पीउ वटि शिफ़ात जे लाइ त असांजे लाइ दुआ घुर ताकी असांजा गुनाह बख़्श थियनि। त हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम उन्हनि जे लाइ हिकु ॾींहुं मुक़ररु कयो ऐं उन खां पोइ उन ॾींहुं उन राति उन्हनि जे लाइ दुआ घुरी ऐं इन ई दुआ खे शिफ़ात चइजे थो। कंहिं बुज़ुर्ग हस्ती वटि वञणु ऐं उन ई बुज़ुर्ग हस्ती खां दुआ कराइणु पंहिंजे गुनाहनि जी मग़फ़िरत जे लाइ या उन पंहिंजे कंहिं हाजत जे रवाई जे लाइ का दुआ कराइणु, इहो शिफ़ात दुनियावी जो वजूद आहे ऐं इहा शिफ़ात दुनिया ऐं आख़िरत में मौजूदु आहे। यानी शिफ़ात दुनिया में बि थी सघे थी, शिफ़ात आख़िरत में बि थी सघे थी। ऐं इन जॻह ते हिकु ॿियो शुबो बि पेश कयो वियो आहे। कुझु ख़ुदि साख्ता दानिशर पैदा थिया आहिनि जिन्हनि इहो अची चयो त शिफ़ात मां मुराद इहो न आहे जेको असां वटि उमूमी हले थो, बल्कि हुननि इहो चयो त शिफ़ात मां मुराद हादियुनि जो अचणु, आइमा जो अचणु ऐं अंबिया जो अचणु। बसि उन्हनि तबलीग कई, इहा तबलीगी शिफ़ात आहे, इन खां अलावा शिफ़ात जो वजूद कोन्हे, जॾहिं त हक़ीक़त में ईअं न आहे। हक़ीक़त में छो जो तमामु रवायतुनि में शिफ़ात जो जेको ज़िक्र आहे क़यामत जे ॾींहुं जो ज़िक्र आहे ऐं जिते बि लफ़्ज़ शिफ़ात आयो आहे फ़ेल मुज़ारे सां तक़रीबन इस्तेमालु थियो आहे, यानी शिफ़ात थींदी। अगरि शिफ़ात में मुराद हिदायत वरिती वञे त हिदायत क़ाइद लुत्फ़ सां साबित आहे। क़ाइद लुत्फ़ जेको असां अक़ीदतुल इस्लामिया में बयानु करे चुका आहियूं त क़ाइद लुत्फ़ ख़ुदा वंदे आलम ते
जॾहिं इंसाननि खे पैदा कयो आहे त अक़ुलनि इहा शइ आहे, अक़ुल जी तक़ाज़ा आहे त ख़ुदावंद जॾहिं आला में इंसान खे पैदा कयो आहे त इंसाननि जी रहनुमाई जे लाइ कुझु माण्हू मोकिले ऐं उन रहनुमाई खे ई हिदायत चइजे थो ऐं इहा हिदायत शिफ़ायत खां हटी करे आहे। शिफ़ायत जो वजूद तॾहिं ईंदो जॾहिं हिदायत थिए ऐं हिदायत खां पोइ कुझु माण्हू कुझु अहिड़ा गुनाह कनि जिन्हनि सां नाफ़रमानी सादिक अचे ऐं उन्हनि जी मग़फ़िरत जे लाइ जॾहिं उन्हनि जे लाइ को इक़दाम कयो वञे त उनखे शिफ़ात चइजे थो। इन करे शिफ़ात ऐं हिदायत जो मौज़ू अलॻि अलॻि आहे। जेके नाफ़ाम माण्हू आहिनि उन्हनि अगरचे हिनखे गॾाए छॾियो आहे, अगरि थोरी तहक़ीक़ कई वञे त अलॻि अलॻि आहिनि। इनशाअल्लाह असां अदल ऐं शिफ़ा सां गॾु अॻी नशिस्त में तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। वस्सलामु अलैकुम।